हुई खलके हुई पाले, हुई दुख सुख मंझ संभाले, हुई साहिब रैब सतार, रख झूलण ते रख लालण ते, तौंकल साईं तरंदे तार, रख झूलण ते रख लालण ते। अॼु जे असांजे सिंधी संगीत प्रोग्राम जो टाइटल आहे रख झूलण ते। हिन कोविड जे माहौल में असां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में लॉकडाउन में वेठा आहियूं। उन साईं खे यादि करण खां सवाइ ऐं झूलण ते सभु कुझु रखण खां सवाइ असां वटि को चारो बि न आहे। तंहिं करे अॼु जो टाइटल असां इहो ई रखियो आहे, रख झूलण ते। हिकिड़ी तमामु दुख जी ॻाल्हि इहा आहे त 17 मई ते असांजी आंटी श्रीमती मीरा लक्ष्मण लुधाणी इन संसार खे छॾे परलोक सिधारे वई। उन्हनि जो मुश्किंदड़ चहिरो ऐं बिल्कुलु मोहींदड़ अंदाज़ असांखे हमेशह यादि रहंदो। असां साईं खे अर्ज़ु था कयूं त हुननि खे पंहिंजे चरणनि में रखे ऐं शल उहे जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि ऐं असां ते पंहिंजी आसीसूं कंदियूं रहनि। 21 जून ते आहे फादर्स डे ऐं इन मौक़े ते मां हिकिड़ी नंढी कविता लिखी आहे जेकी मां तव्हांखे ॿुधाईंदसि पढ़ी। पीउ, ज़िंदगीअ जे बाग़ में वण जी छांव आहे पीउ, कारनि बादलनि जी झुंड में सिज जी रोशनी आहे पीउ, समुंड जे तूफ़ानी लहरुनि में मज़बूत ॿेड़ी आहे पीउ, ऊचाइयुनि ते पहुचण जो निडर ॾाको आहे पीउ, हमेशह चए मां वेठो आहियां, अहिड़ो प्यारो सहारो आहे पीउ। त सभिनी फादर्स खे अ वेरी हैप्पी फादर्स डे। शल तव्हां वधो विझो ऐं असां ते हमेशह आसीसूं कंदा रहो। अॼु जे प्रोग्राम जी शुरूआति असां कयूं था झूलेलाल जी धुनी सां। हीअ धुनी मदन जुमानी अंकल सां गॾु असां रिकॉर्ड कई चङा साल पहिरीं ऐं म्यूज़िक कंपोज़र आहिनि श्री अशोक जैन ऐं इन जा जेके लिरिक्स आहिनि से लिखिया हुआ श्रीमती पारू चावला। त पेश आहे तव्हांजे साम्हूं झूलेलाल जी धुनी। आयो लाल सभई चओ झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। आयो लाल झूलेलाल, 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 आयो लाल झूलेलाल। सिंधड़ीअ वारो झूलेलाल, रोहिड़ीअ वारो झूलेलाल, कलंगीअ वारो झूलेलाल, लहरुनि वारो झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। आयो लाल झूलेलाल, 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 आयो लाल झूलेलाल।
चालीह वारो झूलेलाल घोड़े वारो झूलेलाल ज्योतिन वारो झूलेलाल पार पुराई झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार आयो लाल झूलेलाल 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 झूलेलाल। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, मिट्टीअ खे सोन बणाइण वारा सिंधी। मोती प्रकाश अंकल जो इहो लिखियलु असांजे सिंधियुनि जो क़ौमी गीत असां सभिनी खे तमामु घणो वणंदो आहे ऐं इहो ई गीत ॻाए रही आहे नेहा उदासी। तंहिंखां पोइ दुखायल दादा जो लिखियलु हिकु कलाम योगेश नागदेव ॻाईंदा। हलो ॿुधो हिननि खे। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। शाह सचल सामीअ जी वरसी वारा, शाह सचल सामीअ जी वरसी वारा, नस नस में वही थी जिंजी सिंधु धारा, नस नस में वही थी जिंजी सिंधु धारा। ये रहन मलीर में मारुवड़ा ऐं झर झंगल में जांगियड़ा, ये रहन मलीर में मारुवड़ा ऐं झर झंगल में जांगियड़ा। पर पट खे बाग बणाइण वारा सिंधी, ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। प्रेम भाव एके सां रहंदा जग में, प्रेम भाव एके सां रहंदा जग में। मेहनत जो भाव भरल जिन जी रग रग में, मेहनत जो भाव भरल जिन जी रग रग में। सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुझु ॾींदा ऐं कुझु पाईंदा। सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुझु ॾींदा ऐं कुझु पाईंदा। संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी, ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। मोहन जी दड़ी जादव जी ऊंचा रहंदा, मोहन जी दड़ी जादव जी ऊंचा रहंदा। तूफान ज़िलज़िला सूर सख्तियूं सहंदा, तूफान ज़िलज़िला सूर सख्तियूं सहंदा। हे मौजा फांसी खाईंदा तब मुर्की मुर्की गाईंदा, हे मौजा फांसी खाईंदा तब मुर्की मुर्की गाईंदा। ये कुटंदे कंधक पाइण वारा सिंधी, ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी।
कॾहिं मिलंदे श्याम मुरारी, कॾहिं मिलंदे श्याम मुरारी। मुंहिंजा गोवर्धन गिरधारी, मुंहिंजा गोवर्धन गिरधारी, कॾहिं मिलंदे श्याम मुरारी, कॾहिं मिलंदे श्याम मुरारी। सिक तुंहिंजीअ में राधा रोई, रोई रात गुज़ारी। सिक तुंहिंजीअ में राधा रोई, रोई रात गुज़ारी। प्रीत जो हिक हिक पेर भरे थी, व्याकुल ठही बेचारी। ओ प्रीत जो हिक हिक पेर भरे थी, व्याकुल ठही बेचारी। कॾहिं मिलंदे श्याम मुरारी, कॾहिं मिलंदे श्याम मुरारी। अज न उथन जमुना में लहरूं, लामन लोड विसारी। अज न उथन जमुना में लहरूं, लामन लोड विसारी। गोकुल वारा थारत रोवन, गायन खे न करारी। ओ गोकुल वारा थारत रोवन, गायन खे न करारी। कॾहिं मिलंदे श्याम मुरारी, कॾहिं मिलंदे श्याम मुरारी। मखण वञन मोटाए गोपियूं, की न ॾिसी गिरधारी। मखण वञन मोटाए गोपियूं, की न ॾिसी गिरधारी। तोरीअ केर दुखायल ॾींदो, तिन खे अॼु दिलदारी। ओ
केर दुखायल ॾींदो तिन खे अॼु दिलदारी कॾहिं मिलंदे शाम मुरारी कॾहिं मिलंदे शाम मुरारी मुंहिंजा गोवर्धन गिरधारी मुंहिंजा गोवर्धन गिरधारी कॾहिं मिलंदे शाम मुरारी कॾहिं मिलंदे शाम मुरारी कॾहिं मिलंदे शाम मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त असांजी जेकी टिमाही मैगज़ीन आहे जेकी राम पंजवानी चैरिटेबल ट्रस्ट जे पारां निकिरंदी आहे सिपूं सा असां ऑनलाइन रिलीज़ करे छॾी आहे। हीअ जेकी हिन दफ़े जी सिपूं आहे उहा करोना स्पेशल इशू असां रिलीज़ कई आहे। अप्रैल मई जून जो इशू हाणे ॿाहिरि अची चुको आहे। सीता सिंधु भवन में असांजी कोशिशि हमेशह इहा ई रहंदी आहे त असां नवनि कलाकारनि खे मौक़ो ॾियूं। त अॼु असांजे विच में अहिड़ी हिकिड़ी नई कलाकारा तव्हांजे साम्हूं गीत पेश कंदी। उन्हनि जो नालो आहे राजेंद्र कौर। बेड़ी
बरसाति जो मौसम सभिनी खे केॾो न वणंदो आहे। बरसाति जूं रिमझिम बूंदूं असां सभिनी खे ख़ुशि करे छॾींदियूं आहिनि। ऐं अहिड़े मौसम में हिकिड़ो ई गीत यादि ईंदो आहे, बादल आया बहार में आ, करका वसण जी यार में आ। भोजल जो लिखियलु आहे हीउ गीत ऐं हीउ मशहूरु इन करे थियो हो छो त मोहम्मद रफ़ी जी हिन खे ॻाए रिकॉर्ड कयो हो। ऐं जेसिताईं मूंखे ख़बर आहे त दादा राम पंजवाणी उन्हनि खां रिकॉर्डिंग कराई हुई। त अॼु असां इहो ई गीत पेश कंदासीं, ॻाईंदा श्री अशोक जैन। ऐं तंहिंखां पोइ असांजी सिंधी रैपर जेका आहे पिंकी पीकॉक मैदासानी, उहे बि पंहिंजो प्रोग्राम पेश कंदा अॼु। त पेश आहिनि अशोक जैन ऐं पिंकी पीकॉक मैदासानी। नि सा ग म प ग म नि द नि सा सा नि प म प ग म रे। बादल आया बहार मियां, कर का वसण जी यार मियां। बादल आया बहार मियां, कर का वसण जी यार मियां। ये बादल आया गुल गुलाबी कुंवर कुमारा, गुल गुलाबी कुंवर कुमारा। तोरे चमन चौधार मियां, तोरे चमन चौधार मियां। ये बादल आया बहार मियां, कर का वसण जी यार मियां। ये बादल आया कर बस कारो भर तू बारो, कर बस कारो भर तू बारो। खेड़न गुल गुलजार मियां, खेड़न गुल गुलजार मियां। ये बादल आया बहार मियां, कर का वसण जी यार मियां। ये बादल आया बण सुक्का सब सावा कर तू, बण सुक्का सब सावा कर तू। तीन अम्ब अंबार मियां, तीन अम्ब अंबार मियां। ये बादल आया बहार मियां, कर का वसण जी यार मियां। ये बादल आया बोझल के नित आस जाहे, बोझल के नित आस जाहे। लहंगे सार संभार मियां, लहंगे सार संभार मियां। ये
बसण जी यार मिया ये बादल आया बहार मिया कर का बसण जी यार मिया ये बादल आया। हेलो एवरीवन, दिस इज़ पिंकी मेदसानी। जय झूलेलाल। हिकिड़ो भॼन लिखियो आहे मां। जब झूलण जो नाम तुंहिंजी हर मुश्किल आसान झूलण पार लॻाईंदो हो। जब झूलण जो नाम तुंहिंजी हर मुश्किल आसान झूलण पार लॻाईंदो। पार लॻाईंदो दुखड़ा मिटाईंदो, पार लॻाईंदो हो दुखड़ा मिटाईंदो। जब झूलण जो नाम तुंहिंजी हर मुश्किल आसान झूलण पार लॻाईंदो। झूलण असांजो सभ खां प्यारो, पल ते वही अचे झूलण प्यारो। दुनिया जी गर्दिश खां पार पहुचाईंदो, दर्स ॾेई पंहिंजा दुखड़ा मिटाईंदो। जब झूलण जो नाम तुंहिंजी हर मुश्किल आसान झूलण पार लॻाईंदो। जब झूलण जो नाम तुंहिंजी हर मुश्किल आसान झूलण पार लॻाईंदो। असां सभिनी खे ख़बर आहे त वेझराईअ में NCPSL जा लिटरेरी अवॉर्ड्स अनाउंस थिया हुआ 2019-20 जे लाइ। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए इहा ॿुधाईंदे त श्रीमती बरखा खुशलानी खे ₹1,00,000 जो अवॉर्ड मिलियो आहे उन्हनि जे किताब जे लाइ, जंहिंजो नालो आहे ॾाढी थी वणी। ऐं इन ई किताब मां रचित मिरचंदानी असांजे साम्हूं अॼु हिकु बैत पेश कंदा ऐं गॾोगॾु असांजे साम्हूं अक्षा जेसवाणी पंहिंजो प्रोग्राम पेश कंदी। भाजो मम्मी खाराईंदी बीह। हिकु ॿ टे चार अम्मा मूंसां पट ते वेही ॾेखार। मुंहिंजो संतन सां गॾु पाणे तरंदो ईंदो, बीड़ो सभ जो संतन सां गॾु पाणे तरंदो ईंदो। पाणे तरंदो ईंदो कंहिंखे वाहन लोॾो ईंदो। पाणे तरंदो ईंदो कंहिंखे लहरन लोॾो ईंदो। बीड़ो मुंहिंजो संतन सां गॾु पाणे तरंदो ईंदो। वेठी आहियां खूह ते मुंहिंजो खूह घुमण ईंदो। वेठी आहियां खूह ते मुंहिंजो खूह घुमण ईंदो। खारो पाणी खूह जो मूंखे मिठड़ो करे ॾींदो। खारो पाणी खूह जो मूंखे मिठड़ो करे ॾींदो। अहिड़ो मुंहिंजो संतन सां गॾु पाणे तरंदो ईंदो। झूले झूलेलाल द मस्त कलंदर, झूले झूलेलाल द मस्त कलंदर। वेठी आहियां बाग में मुंहिंजो बाग घुमण ईंदो। वेठी आहियां बाग में मुंहिंजो बाग घुमण ईंदो। खटा अंब बाग जा मूंखे मिठड़ा करे ॾींदो। खटा अंब बाग जा मूंखे मिठड़ा करे ॾींदो। अहिड़ो मुंहिंजो संतन सां गॾु पाणे तरंदो ईंदो। झूले झूलेलाल द मस्त कलंदर, झूले झूलेलाल द मस्त कलंदर। को बि सिंधी प्रोग्राम झूलेलाल जे गीत खां सवाइ अधूरो आहे, त हाणे आख़िर में असां पेश था कयूं झूलेलाल जो गीत ऐं पलव।
गीत ॻाईंदा कमलेश कपूर ऐं पल्लव आरोही लाल। आयो लाल सभई चो झूलेलाल, झोलू सब जू भरे तो झूलन, बेड़ो पार करे तो लालन, जोत जमारो आसाई जेको रोशन करे सदाई। झूलन जो लालन जो पलव पाए हाय, इष्ट देव तो सब जा कष्ट मिटाए। झूलन जो लालन जो पलव पाए हाय, इष्ट देव तो सब जा कष्ट मिटाए। झोलू सब जू भरे तो झूलन, मौज मचाइन सिंधी झूलन साण हूंदो आ। लाल जो नालो ज़ुबान ते पंहिंजो पाण ईंदो आ। मौज मचाइन सिंधी झूलन साण हूंदो आ। लाल जो नालो ज़ुबान ते पंहिंजो पाण ईंदो आ। झूलेलाल वा घर घर में, सॼे जग में आ हर हंध में, हिकिड़ो ही लाल आहे जेको सभनी आस पुॼाए। झूलन जो लालन जो पलव पाए हाय, इष्ट देव तो सब जा कष्ट मिटाए। झूलन जो लालन जो पलव पाए हाय, इष्ट देव तो सब का कष्ट मिटाए। झोलू सब जू भरे तो झूलन। हल्के से ताली में गा से ये भी हासिल लगे ना। लाल जे दर ते कृपा हीअं रात थी दिया। लाल जे दर ते सेवा में मिठास हूंदी आ। लाल जे दर ते कृपा हीअं रात थी दिया। लाल जे दर ते सेवा में मिठास हूंदी आ। झूलन जो दर्शन पाए हर को तो मौज मचाए। कमलेश कपूर भी हरदम झूलन जी महिमा गाए। झूलन जो लालन जो पलव पाए हाय, इष्ट देव तो सब जा कष्ट मिटाए। झूलन जो लालन जो पलव पाए हाय, इष्ट देव तो सब जा कष्ट मिटाए। झोलू सब जू भरे तो झूलन, बेड़ो पार करे तो लालन, जो दिन वारो आसाई जेको रोशन करे सदाई। झूलन जो लालन जो पलव पाए हाय, इष्ट देव तो सब जा कष्ट मिटाए। झोलू सब जू भरे तो झूलन। इतनी हाज़िरी मुझी कबूल कदा। जय झूलेलाल। हो जेड़ो तुंहिंजो नाम हो मात बाजब ओ न्याई मंगाए रे थंबे रे थोड़िए तू त छपर तू छांव हाणे आओ गुजारो कहाँ जो मालूम तोखे सब के हे राम हे राम।
आता तूं छॾेज जो मां जियां तुंहिंजे आसरे सभई पाणू सूरजो हिक लहज़े मंजिलटेज हाणे मुहड़ो कीन मटेज मुल्क मटियो था घोरियो हे राम छो त तुंहिंजे गंज में आ कमी कान गाई तुंहिंजो दर सखाजो खुलियल आ सदाई करी शाह प्यादा दे प्यादन के शाही जेका तुंहिंजी मर्ज़ी थींदी नेठ साही तुंहिंजे दर तां स्वाली वरियो कोन खाली जहिड़ी आस जंहिंजी सॼणा तहिड़ी तूं त पुॼई आयो लाल सभई चओ झूलेलाल। उमेद आहे अॼु जो प्रोग्राम तव्हां सभिनी खे ॾाढो वणियो हूंदो। असां जेसि ताईं इहो लॉकडाउन चालू आहे ईअं ऑनलाइन प्रोग्राम जारी रखंदासीं। असां इहो सिलसिलो अप्रैल में शुरू कयोसीं ऐं भॻवान खे प्रार्थना था कयूं त जल्द में जल्द ई लॉकडाउन ख़तमु थिए, पर जेसि ताईं ख़तमु नथो थिए असां इहे प्रोग्राम कंटिन्यू कंदासीं। त ॿिए दफ़े वरी मिलंदासीं जुलाई जे महीने में 12 जुलाई ते साॻे टाइम ते। जय झूलेलाल।